नाज़रीन बदीन लगे सिरानी बस स्टॉप बदीन ते 3 ॾींहं अॻु दुकान के शॉर्ट सर्कट मां बाहि लगण सबब मोबाइल सेट कंप्यूटर समेत तकरीबन 15 लाख रुपयनि जो सामान सड़ी खाक थी वियो आहे। मुतासिर पोरियत सख्त परेशान ऐं संदसि बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था बदीन मां दीदार हुसैन मलाह जी ही रिपोर्ट। नाज़रीन असीं हिन वक़्तु सिरानी बस स्टॉप ते मौजूद आहियूं। तव्हां कैमरा जी अक्सर ॾिसंदा पोयां जेके दुकान के बाहि लगी है इन शॉप जो नालो एहसान कम्युनिकेशन। इनमें काफ़ी सारा कंप्यूटर इनके अलावा नवा मोबाइल इजी पैसे जो अगर कारोबार हो लैपटॉप हो इनके ओचितो रात के टाइम ते इनके बाहि वकोड़े वरितो। जॾहिं हिते फौरी तौर ते पुलिस एम्बुलेंस भी पुगियूं। उन सां गॾोगॾु हिते जे जेके रवासी गॾु पाड़ेसरी आहिनि उन्हनि पंहिंजी मदद पाण ते कुझु बाहि ते कंट्रोल कयो पर जहिड़ो न थी सघियो। इन्हनि जो तक़रीबन 12 खां 15 लाख जो नुक़सान है। उन वारे सां ॻाल्हाईंदासीं त छा था चवनि। दुकान खोले वेठा थी तक़रीबन 9:15 बजे टाइम हो तो असां दुकान बंद करे घर वियासीं। तत्काल खां पोइ असांखे रिपोर्ट मिली त तव्हांजी दुकान में बाहि लगी वई है। तो असीं जी आयासीं त असांजी दुकान के असां खोलियोसीं तो दुकान में शदीद आग लगी वई। उनके सबब असांजो जेको माल मिल्कियत हुई इजी पैसा हुआ इजी लोड जो मोबाइल हुई उनके अलावा ॿिया मोबाइल दॿा पैक हुआ ऐं कैश रक़म हुई एसेसरी जो सामान वगैरह हो बैटरियूं वगैरह हुई कंप्यूटर वगैरह सब कुछ सड़ी राख थी चुको। अञा तक केर भी न आयो सियासी मानू ऐं असांजी कंहिं मदद न कई है। पर असांजी इहो हुकूमत से अपील है वज़ीर आला सिंध से DC बदीन से असीं अपील करूं था त असां सभु माली ताउन कयो वञे त असांजी मदद कई ताकि असीं पंहिंजे नुक़सान जो इज़ालो करें। सिरानी स्टाफ बदीन शहर में असां ओचितो 15/3/2021 सूमर शाम मंगाए रात जो 10 बजे धारे एहसान कुमार जे दुकान के ओचितो बाहि लगी वई जंहिंमें तकरीबन काफ़ी नुक़सान थी चुको है। असां बदीन जे DCO साहब ऐं वसा वारनि अमलदारनि खे गुज़ारिश था कयूं त साईं जी माली मदद कई वञे त वो गरीब मानू है ऐं पंहिंजो गुज़र सफ़र आसानी सां करे सके। तारीख़ ते तकरीबन जो तो रात जो 10 बजे साईं एहसान कुंभार जी दुकान के बाहि लगी हो चुतो। असां उते पहुतासीं त साईं जी दुकान मुकम्मल सड़ी चुकी है। साईं जो तकरीबन काफ़ी नुक़सान जो है ऐं वो गरीब मानू है उन जी DC साहब ऐं जेके भी वस वारा आहिनि उन्हनि खे असां पुरज़ोरदार अपील था करियो। साईं कैमरामैन ज़ुबैर पुरसे सां दीदार हुसैन मल्लाह, मैना TV न्यूज़।